करे पंहिंजे सीने में उन्हनि खे जाइ ॾिनी आहे। या अल्लाह इन क़ुरान करीम खे क़यामत ताईं इन्हनि जे सीननि में महफ़ूज़ रख। या रब्बी ज़ुल जलाल इन्हनि खे क़ुरान करीम जो सही ख़ादिम बणाए। जिन उस्तादनि इन्हनि ते महिनत कई आहे, जिन आले ख़ैर हिननि मदरसनि सां माली ताउन कयो आहे, या रब्बी ज़ुल जलाल उन्हनि जे माली ताउन खे बि क़बूल फरमाए। ऐं जेके वाइदा हिन क़ुरान करीम जे पढ़ण ऐं अमल करण वारनि सां प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़रिए हिन उम्मत ताईं पहुता आहिनि, या रब्बी ज़ुल जलाल इन्हनि जे वालिदैन खे बि उन्हनि वाइदनि में रोज़े महशर ऐं क़ब्र जे अंदरि उन्हनि वाइदनि सां सरफराज़ फरमाए। या रब्बी ज़ुल जलाल फ़लस्तीननि जी जेका नस्ल कुशी थी रही आहे, या रब्बी ज़ुल जलाल उन्हनि ज़ालिमनि खे फ़िरौन वांगुरु लश्कर सूदो तबाह ऐं बर्बाद फरमाए। अहिड़ी तरह सां जीअं असांजे पड़ोसी मुल्क अफ़गानिस्तान मां 22 मुल्कनि खे ज़िल्लत आमेज़ शिकस्त थी, अहिड़ी तरह सां फ़लस्तीन जे अंदरि बि उन्हनि जे मथो ज़ुल्म करण वारनि ऐं उन्हनि जे मुआविनीन की अल्लाह अहिड़ी ज़िल्लत आमेज़ शिकस्त सां उन्हनि खे ज़लील करे फ़लस्तीन खे आजो फरमाए, बैतुल मुक़द्दस के आजो फरमाए। या रब्बी ज़ुल जलाल जेका असांजे सिंध जे इन्हनि ज़िलनि जे अंदरि जेका बदअमनी आहे, या उन्हनि ज़ालिमनि खे हिदायत नसीब फरमाए। जे हिदायत न थियनि त या रब्बी ज़ुल जलाल तू उन्हनि जे लाइ क़हार बणिजी वञ, उन्हनि जे नस्लनि खे बर्बाद करे छॾ। या रब्बी ज़ुल जलाल जेके बीमार आहिनि उन्हनि खे शिफ़ा कामिल आजिल नसीब फरमाए। जेके मक़रूज़ आहिनि उन जा कर्ज़ लाइ। या रब्बी ज़ुल जलाल जेके हाजतमंद आहिनि उन जा जायज़ हाजात पूरा फरमाए। या रब्बी ज़ुल जलाल जेका जमियत उलमा इस्लाम ऐं उन जा अकाबरीन दीन जी ख़िदमत में ज़ालिमनि जे साम्हूं अखियूं अखियुनि में मिलाए करे दीनी मुतालबा पेश कंदा आहिनि, या रब्बी ज़ुल जलाल उन्हनि जी हिफ़ाज़त फरमाए। या रब्बी ज़ुल जलाल हिन मुल्क जे अंदरि उहो कानून नाफ़िज़ फरमाए। उन जे लाइ महिनत थी रही आहे जंहिंमें चोर जो हथ कपियो वञे ऐं ज़ानीअ खे संसार कयो वञे ऐं धाड़ेल जो हथ ऐं पेर कपियो वञे, जंहिंमें कातिल खे क़िसास में क़त्ल कयो वञे। अहिड़ो कानून हिन जमात जे महिनतुनि सां अल्लाह तू नाफ़िज़ फरमाए। नाफ़िज़ फरमाइण जे लाइ राह हमवार फरमाए। वरी दुरूद शरीफ पढ़ूं। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद नबील उम्मी व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्ल मालूम लक दाइमन अबदा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।